ख़बर वासा कराची माशिर कंदासी नॉर्थ कराची में क़ौमी ऑपरेशन दौरान घर मां पुलिस ते फारिग थिया है। SHO ज़ख़्मी थियो आहे। फायरिंग के नतीजे में एक गोली SHO के मथे का गुज़री वही, बी गोली हथ में लगी। पुलिस की जवाबी फायरिंग में घरन चूं चितूं टपी फरार थींदड़ जवाबदार मारिजी वियो। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया कराची खां नॉर्थ कराची में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान घर मां पुलिस ते फायरिंग कई वई आहे। SHO ज़ख़्मी थियो आहे। फायरिंग जे नतीजे में एक गोली SHO जे मथे खां गुज़री वई, जॾहिं त ॿी गोली हथ में लगी। पुलिस जी जवाबी फायरिंग में घरनि जूं छितियूं टपी फरार थींदड़ जवाबदार मारिजी वियो ऐं हिकिड़ो फरार थी वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नॉर्थ कराची में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान घर मां पुलिस ते फायरिंग थी आहे। SHO ज़ख़्मी थियो आहे। फायरिंग जे नतीजे में एक गोली SHO जे मथे खां गुज़री वई, जॾहिं त ॿी गोली संदसि हथ में लगी। पुलिस जी जवाबी फायरिंग में घरनि जूं छितूं टपी फरार थींदड़ जवाबदार मारिजी वियो, हिकु फरार थी वियो। ख़बर वासा कराची माशिर कई पिया नॉर्थ कराची में क़ौमी ऑपरेशन दौरान घर मां पुलिस ते फारिग थी आहे। SHO ज़ख़्मी थियो आहे। फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब SHO के मथे का गोली गुज़री वही, बी गोली हथ में लगी। पुलिस की जवाबी फायरिंग में घरन चूं चितूं टपे फरार थींदड़ जवाबदार मारिजी वियो ऐं हिकु जवाबदार फरार थियो।